नाज़रीन, झोल ऐं भर पासे में मुनशियात ऐं आकड़ा पर्चीअ जे आज़ार ख़िलाफ़ SUP जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे हैदराबाद सांगड़ रोड ते धरणो हंयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे अलीजान ब्रोही। जी बिल्कुल, झोल थाने जे हद में वधंदड़ बदअमनी मोटरसाइकिल फुर जोआ आकड़ा पर्ची मंशियात ख़िलाफ़ STP जे मरकज़ी अगवान निसार अहमद कीरो ज़िले सदर लीडियो ख़ास केली कामेड अब्दुल जवार जोड़े जी अगवानी में हैदराबाद सांगड़ मेन रोड ते धरणो हणी रोड बंद कयो वियो। ॿिन्ही पासनि खां सवें गाॾियूं बीहजी वियूं। अचो त हिननि खां पुछूं हिन जो छा चवणु आहे। झोल जे हैसियत जे ख़िलाफ़ आहे। सॼो ज़िलो चोरी में जेको चोरनि जे लपेट में आहे। SP साहब गहरी निंड में सुतो पियो आहे। DIG साहब खे अपील कयूं था त सांगड़ जे माण्हुनि जो कयो, पर मौक़े ते लॻे थो हिन डिवीज़न जो को बदकिस्मती आहे। DIG वेहे थो शहीद बेनज़ीर आबाद में, पोइ सम्झी वञनि साफ़ ई लिखियल पढ़ियल नौजवान त उहे कहिड़ी ड्यूटी कंदा, कहिड़ो इंसाफ़ ॾियारींदा। इहो मुतालबो आहे त मुनशियात फरोशी जो जेको साथरी SHO हिनखे हटायो वञे ऐं जेकी फुर थियल मोटरसाइकिल आहे मुख्तार सिंह जे भाउ जी अख्तर जी, त उहो वापसी कराए वञे। उन खां पोइ जेको ज़िले में मुनशियात हले पई, सांगड़ में झोल में जेकी मुनशियात हले पई तमामु घणी आइस हले पोइ आकड़ा पर्ची हले पई, इहो सिलसिलो ख़तमु कयो वञे। चवणु आहे त झोल थाणे जे हद मां संदसि कारकुन मुख्तार सिंधी जे फुर थियल मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन वापसि करायो वञे ऐं मंशियात आकड़ा जुआ बंदि करायो वञे ऐं शहरनि खे तोहफ़ो फ़राहम कयो वञे। जॾहिं त धरणे वारे हंधि DSP जाम नवाज़ अली मरकज़ी अॻवाननि खे यकीन दहानी कराई त फुर थियल मोटरसाइकिल वापसि करायो वेंदो। DSP परवेज़ अख्तर कुरैशी जी यकीन दहानी ते धरणो ख़तमु करे रोड खोलियो वियो। कैमरामैन मोहन जोलाई सां गॾु अलीजान ब्रोही, आवाज़ TV न्यूज़ झोल।